उडेरोलाल स्टेशन ऐं विलेज पुलिस जूं मंशियात फरोशनि ख़िलाफ़ अलॻि अलॻि कार्रवायूं। ॿिनि मंशियात फरोशनि खे शक जे बुनियाद ते झले वरितो। हिकु ॼणो फरार थी वियो। ॿिन्ही ॼणनि खां माओ गुटको, कचो शराब ऐं बग़ैर कागज़नि वारी गाॾी हथ करण जी दावा कई वई आहे। उडेरोलाल स्टेशन पुलिस चेकिंग दौरान उडेरोलाल वेझो भाऊखान पठान लिंक रोड ते चेकिंग दौरान हिकु मंशियात फरोश क़ासिम खोसो खे शक जे बुनियाद ते झले खांस माओ गुटको ऐं बिना कागज़नि वारी गाॾी हथ कई आहे। जॾहिं त विलेज पुलिस पिणु हिकु अलॻि कार्रवाई दौरान मंशियात फरोश नदीम खोसो खां कचो शराब हथ करे खेसि सोघो करे वरितो आहे। जॾहिं त ॿियो जवाबदार हबीब खोरखाणी फरार थियण में कामयाब थी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त चेकिंग करे रहिया हुआसीं त चेकिंग दौरान ॼाणायल जवाबदार पुलिस खे ॾिसी गाॾी खे वापसि करण लॻा ऐं पुछण जी कोशिशि कई त पुलिस हिकमत अमली तहत ॿिन्ही मंशियात विकिरो कंदड़नि खे सोघो करे वरितो आहे ऐं हिकु जवाबदार हबीब खोरखाणी फरार थी वियो आहे। जॾहिं त तलाशी दौरान मंशियात फरोशनि वटां बग़ैर कागज़नि वारी गाॾी हथ करे मंशियात एक्ट तहत टिनि मंशियात फरोशनि ते केस दाख़िल करे ॿिनि ॼणनि खे जेल मोकिले छॾियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।